वस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़कैफ़ इज़ा जिअना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीद व जिअना बिका अला हाउलाइ शहीदा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, वो कीअं थींदो जॾहिं असां आणींदासीं ॾों कुल उम्मत जी आणींदासीं असां तोखे मथे इन्हनि जे गवाह। हिन आयत मुबारक जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो इरशाद आहे त क़यामत जे ॾिहाड़े हर नबी पंहिंजी उम्मत जे मथां शाहिदी ॾींदो, यानी गवाह थींदो, उनजे अक़ीदे जी ऐं उनजे अमलनि जी गवाही ॾींदो। यानी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे अंबिया अलैहिस्सलाम खे अमर फरमाईंदो त तव्हांखे मोकिलियो वियो दीन पहुचाइण जे वास्ते, दीन सेखारण जे वास्ते। छा तव्हां इहा पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कई? ऐं अंबिया अलैहिस्सलाम अर्ज़ु कंदा त मुंहिंजा मौला असां पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कई आहे। पोइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि खे हुकुम फरमाईंदो त तव्हां पंहिंजी उम्मतुनि खे पेश कयो, पंहिंजी क़ौम खे पेश कयो। यानी हर हिकु नबी पंहिंजी क़ौम खे अल्लाह जे हुज़ूर में पेश कयो। पोइ उहो नबी पंहिंजी उम्मत जे मथां, पंहिंजे क़ौम जे मथां गवाही ॾींदो, शाहिदी ॾींदो त हिन ही अमल कयो, हिन जो अक़ीदो ही हुयो, ही कुफ़र जे मथां हो, ही ईमान जे मथां हो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात आलिमुल ग़ैब आहे, यानी ज़ाहिर खे बि ॼाणण वारो, बातिन खे बि ॼाणण वारो। पर मुक़दमे खे मज़बूत करण जे वास्ते शाहिदनि जी ज़रूरत पवंदी आहे। केस मज़बूत तॾहिं थींदो जॾहिं गवाह हुनजे मथां ईंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि क़ौमुनि जे मथां पंहिंजे नबियुनि जी गवाहीअ खे कान फरमाईंदो त जीअं उहे पंहिंजे ॻाल्हि खां फिरी न वञनि, मटिजी न वञनि। ऐं आख़िर में फरमाईंदो त जिअना बिका अला हाउलाइ शहीदा, ए मुंहिंजा सुहिणा हबीब, असां तोखे इन्हनि जे मथां गवाह आणींदासीं। हिन मां मुराद त अंबिया अलैहिस्सलाम जी जेका गवाही हूंदी ऐं उनजे क़ौम जे हक़ में या क़ौम जे नफ़ी में, उनजे मथां अल्लाह जो महबूब गवाह थींदो। ऐं ॿी हिन मां मुराद आहे त अल्लाह जो महबूब पंहिंजी उम्मत जे मथां गवाह थींदो। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे, बुखारी शरीफ़ जे अंदरि आहे, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद खे इरशाद फरमायो त तव्हां क़ुरान पढ़ो त मां तव्हांखे ॿुधां। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु महबूब करीम बारगाह में अर्ज़ु कई त साईं, मां कीअं तव्हांजे अॻियां क़ुरान पाक पढ़ां जॾहिं अल्लाह तव्हांजे मथां क़ुरान पाक खे नाज़िल फरमायो, जेको क़ुरान तुंहिंजी ज़ात ते नाज़िल थियो आहे। तव्हां क़ुरान खे सम्झो बि था, ॼाणो बि था, मां कीअं तव्हांजे अॻियां पढ़ां? हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो त इहो मां पसंदि थो कयां, इहो मां पसंदि थो कयां त ॿियो केरु क़ुरान पाक पढ़े ऐं मां क़ुरान पाक ॿुधां। त जीअं रुगो पढ़णु सुन्नत न हुजे, बल्कि ॿुधण बि सुन्नत पढ़ंदी आहे। जेकर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण क़ुरान पाक पढ़ियो आहे, पढ़ी करे ॿुधायो आहे, इहा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। पर हिन आयत मुबारक में तफ़सीर जे अंदरि हदीस पाक जेका आंदी वई आहे, उन में अल्लाह जो महबूब फरमाए थो अब्दुल्ला तूं पढ़ त मां ॿुधां। यानी ॿुधण बि क़ुरान पाक मुंहिंजी सुन्नत पढ़ंदी वई। पोइ हज़रत अब्दुल्ला बिन मसूद फरमाए थो, जॾहिं मां क़ुरान पाक जी तिलावत कई ऐं इन जॻह ते आयुसि त वजिअना बिका अला हाउलाइ शहीदा, जॾहिं इन जॻह ते मां आयुसि त मां मथे मुंहुं करे ॾिठुमि त अल्लाह जे महबूब जे अखियुनि मां पाणी वही रहियो। हाणे एतिरी हदीस में ज़िक्र आयो आहे। मुहद्दिस किराम फरमान था इन आयत जे मुताबिक़ जेकर सोचिजे त अल्लाह जो महबूब इन जॻह ते छो रुनो, छाजे लाइ अखियुनि मां पाणी मुबारक महबूब जे अची वियो? सिर्फ़ु इन ॻाल्हि जे करे
त जॾहिं रब करीम मूंखे पंहिंजी उम्मत जे मथां क़यामत जे ॾींहुं गवाह बणाईंदो ऐं फरमाईंदो तुंहिंजी उम्मत में बदकार कहिड़ा आहिनि, नेकोकार कहिड़ा आहिनि, भला कहिड़ा आहिनि, बुरा कहिड़ा आहिनि, त मां नेकोकारनि ऐं भलनि जी त गवाही ॾींदुसि, पर बुरनि जी मां गवाही कीअं ॾींदुसि, छो जो मां रहमत लिल आलमीन आहियां। पोइ अलाह जो मूंखे गवाह बणाए पंहिंजी उम्मत जे मथां त महबूब तूं पंहिंजे उम्मत जे बद आमलनि जे मथां बि तूं गवाह बणिजी वञु। पोइ जॾहिं मां उन्हनि जे मथां गवाह बणिजी वञा त पोइ त ख़ुदाई केस उनजे मथां दाख़िल थी वेंदो त महबूब जॾहिं तूं ई चए थो त बदकार आहे, जॾहिं अलाह जो महबूब इन ॻाल्हि जी करे वञो मुहदिस इकराम फरमाइनि था पिया ऐं हिन क़ुरान पाक जी आयत मां इहा ॻाल्हि रोशन थी वई त अलाह जो महबूब असांजे अमलनि खां बेख़बर न आहे, असांजे अमलनि खां बाख़बर आहे। अलाह पंहिंजे महबूब खे इतलाउ ॾिनो आहे, अलाह जी ज़ाती बाबरकात पंहिंजे महबूब खे इहा ख़बर अता फरमाई आहे जो असांजे अमालनि खां अलाह जो महबूब बाख़बर आहे। तो ॿिए नंबर में अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु रखां त महबूब करीम सलासम जी शफ़ाअत यकीन आहे, इन में को शक न आहे। जेतिरो अलाह जो क़ुर पाक सचो आहे न एतिरी मदीने वारे साईं जी शफ़ाअत बि सची आहे। पर शाफ़ियो थियण जे लाइ अमलनि खां बाख़बर हुजणु ज़रूरी आहे। जेको माण्हू सिफ़ारिश कंदो आहे न त हुन खां पुछंदो आहे त ॾाढो कहिड़ो किथे जो मां तुंहिंजी शफ़ाअत कयां, जी न कहिड़ी ॻाल्हि में तूं मूं वटां अगरि मुंहिंजो सिफ़ारिशी थी, साईं तूं मूंसां गॾु हल, उस्ताद तूं मूंसां गॾु हल, त ज़रूरी आहे तूं हुन खां पुछंदो न भई ॾोह कहिड़ो पियो अथई। त हाणे जेकॾहिं अलाह जो महबूब हिकु हिकु उम्मती खां पुछा करे त तूं ॾोह कहिड़ो पियो आहे जो मां तुंहिंजी शफ़ाअत कयां, त अलाह जे महबूब जे शान जे लाइक़ु न आहे। तंहिं करे हीअ आयत मुबारक गवाही ॾिए थी त क़यामत जे ॾियारे अलाह जो महबूब पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजे उम्मत जे अमलनि खां बाख़बर थी करे तशरीफ़ फरमा थींदो ऐं महबूब खे ख़बर हूंदी त हीउ सगीरो गुनाह न कयो आहे, हीउ कबीरो गुनाह कयो आहे, हीउ कहिड़े ॾोह जे अंदरि हीउ फासली ते आयो आहे, ऐं अलाह जी बारगाह जे अंदरि उनजी ओड़ी शफ़ाअत कंदा। हबीब करीम सलासम जी ज़ाती बाबरकात जी हदीस पाक आहे, पाण फरमाए त अमल कयो, अमल खे तर्क न कयो, पर इन जे बावजूदि पाण ऐलान फरमायूं त क़यामत जे ॾींहुं मां पंहिंजी उम्मत मां वॾनि गुनहगारनि जी शफ़ाअत कंदुसि। शफ़ाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती, इहा हदीस पाक महबूब जी रोज़े अतर ते लिखियलु आहे। अल्लाह पाक मदीने पाक जी ज़ियारत नसीब फरमाए न त महबूब जे बाबो सलाम खां जॾहिं दाख़िल थिबो आहे न त थंभे जे मथां इहा हदीस पाक लिखी पई आहे त मां क़यामत जे ॾियारे पंहिंजे उम्मत जे वॾनि गुनहगारनि जी मां शफ़ाअत कंदुसि। जॾहिं अलाह पंहिंजे महबूब खे इहो पावर अता फरमायो। पर हिन आयत मुबारक जे अंदरि वॾी तबलीग आहे, पैगाम आहे त पंहिंजे अमलनि खे संभालियो। क़यामत जे ॾियारे ख़ुदा जे हुज़ूर जे अंदरि जॾहिं हाज़िर थींदव न त तव्हांजे मथां मज़बूत केस हूंदा, तव्हां उन मां जान छॾाए न सघंदव। इन करे हिन जहान जे अंदरि पाण खे संवारे करे अलाह जे हुज़ूर में हाज़िर थियो। ख़ुदा ताला जी ज़ाती बाबरकात फरमायो त महबूब करीम महबूब करीम सलासम जी जेका गवाही हूंदी न, उहा गवाही बि असांजे फ़ाइदे में हूंदी, नुक़सान में न हूंदी। छो जॾहिं एतिराफ़ जुर्म कबो आहे न उन में बि माफ़ी मिलण जी इम्कान हूंदो आहे। हिकिड़ो माण्हू ॾोह मञे नथो न, ॾोह नथो मञे तेसि ताईं उहो केस हलंदो ई कोन। पर हिकिड़ो माण्हू ॾोह मञी करे जॾहिं ईंदो आहे त पोइ उनजे लाइ वाट बख़्शिश जा ऐं सिफ़ारिश जा खुली पवंदा आहिनि। तंहिं करे अलाह जे महबूब करीम सलासम जी ज़ाती बाबरकात हिन जॻह ते इन करे रोअण फरमायूं त मां क़यामत जे ॾींहुं कीअं पंहिंजी उम्मत, जॾहिं मां शाफ़ियो आहियां, मां रहमत लिल आलमीन आहियां, त पोइ मां कीअं पंहिंजी उम्मत जे मथां गवाही ॾींदुसि भला हीउ ज़ानी आहे, हीउ शराबी आहे, इहो कमु मां कीअं कंदुसि। तंहिं करे अलाह जे महबूब जे अखर में पाणी अची वियो। पर हीउ ख़ुदा जो निज़ाम आहे, ख़ुदा जो कानून आहे ऐं अलाह ताला जी ज़ाती बाबरकात जे हर अमल, हर हुकुम, हर फ़इल में, हर अमर जे अंदरि अलाह ताला जो हिकमत रखियलु हूंदी आहे। तंहिं करे ख़ुदा ताला जी ज़ाती बाबरकात पंहिंजे महबूब करीम सलासम जी ज़ात खे आला शहादत जो मक़ाम अता फरमायो जो नबियुनि जी गवाहियुनि जे मथां, उनजे क़ौमुनि जी गवाहनि जे मथां गवाही असांजी आका मदीने वारे साईं जी। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।